यारी शरीफ जी 25/3/2021 हीअ राति यारी शरीफ जी महफ़िल शोभान जी यारी शरीफ है ये हली रही है। नाज़रीन तव्हां महफ़िल ॿुधी रहिया आहियो। ही साॻा वीडिया आहिनि जेके असां कटे तव्हांजे अॻियां पेश कयूं था पिया। मुंहिंजा साईं हीअ कार्रवाई जेकी कारवान ओताक वारे जे हुकुम सां हिन ग़ुलाम खे मिली आहे उहो तव्हांजे अॻियां पेश कयूं था। तव्हां असांखे कमेंटनि में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे हीअ महफ़िल कीअं लॻी ऐं ख़ुदा कारण इहे कमेंट ॾींदा कयो जेके तव्हां ॿुधण वारा आहियो त असांखे ख़बर पवे त असां भले में भला वीडिया तव्हांजे अॻियां पेश करे सघूं। त मुंहिंजा साईं असां वटि तमामु भलोड़ो उस्ताद नात ख़ान मौजूदु आहे। असां वटि महिमान जेके नात ख़ान आहिनि जंहिंजी मां तव्हां सां अॻु में साराह कई हुई उहे फ़क़ीर दादू ज़िले खां कई आया आहिनि। फ़क़ीर दादू ज़िले खां जेके कई आया आहिनि ईअं सम्झो असांखां 3 ज़िला परे आहे, उतां खां इहे आया आहिनि दरवेश। उन्हनि खां आख़िर में महफ़िल ॿुधंदासीं। पर असां वटि असांजो भलोड़ो नात ख़ान ऐं वॾी जंहिंजी सॼी उमिरि शाइरी ऐं नात ख़ान में गुज़री आहे उहो आहे उस्ताद फ़क़ीर हामिद अली। उस्ताद फ़क़ीर हामिद अली साईं खे असां अर्ज़ु कंदासीं त उहो पंहिंजे अलाह जे ॾिन मां ॿ ॿोल ॿुधाए असांखे। हा भले वेठो ई उस्ताद पोइड़ो आहे, वेठे भले पढ़े। बलगल उलाब कमाले ही जी जी कशफ तुझा बेजमाले ही हसनत जमे खसाले ही सलू अलैहि व आलिही बलगल उला बेकमालिही। दोस्तों जलसन में मौलूद बि चवंदा आहियूं, शरीयत तरीक़त जी ॻाल्हि बि कंदा आहियूं, पर अॼु ओशाक आशिक जेको बि टोलो आहे सुगड़नि शाइरनि जो वेठो आहे। मुंहिंजी दिलि चए थी त का ॿी ॿोली ॿुधाए। हो अल्लाह आमलया औली बोली आमलया औली बोली आमलया औली बोली आरफन आशिकन लाए सौली बोली हामिद हक जी खोली बोली हामिद हक जी खोली बोली हो अल्लाह इश्क आयो अल्हम्दुलिल्लाह इश्क आयो अल्हम्दुलिल्लाह हो अल्लाह इश्क आयो अल्हम्दुलिल्लाह नफ़ी खफ़ी खे कमायूं छो महबूब मिलियो छा मक़सद पूरा रूही कल बिसरी खे समायूं छो इस बात अग में हुआ से जली अख़्फ़ा जलायूं छो हामिद हिकु हबीब मिलियो हामिद हिकु हबीब मिलियो ॿियनि जे दर ॿाॾायूं छो हो अल्लाह न तूं आ न मां न तूं आ न मां न तूं आ न मां विचां बोले केर ॿियो ही तरह हद में हू लाहद केर वियो लाहद खां अलहद थी पा तुम जॾहिं लियो त सभु पतो पियो त हामिद ॾिठो हक़ वा ओ अल्लाह हक़ नाम अल्लाह हक़ वा हक़ नाम अल्लाह हक़ वा
मिठो मोहम्मद भी बरहकुआ मिठो मोहम्मद भी बरहकुआ हकु नाम अल्लाह हकुआ हकु नाम अल्लाह हकुआ या खेचल तकरा फिर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाय अन्ना अहमद बिलामी मी ओ अन्ना अहमद बिलामी मी अन्ना अहमद बिलामी मी न गुज़रे जो इन में शकवा न गुज़रे जो इन में शकवा हकु नाम अल्लाह हकुआ हकु नाम अल्लाह हकुआ मिठो मोहम्मद भी बरहकुआ मिठो मोहम्मद भी बरहकुआ हकु नाम अल्लाह हकुआ ओ महारानी फकत रायल हकते आए महारानी फकत रायल हकते महारानी फकत रायल हकते बिल्कुल मुखे पका अल्लाह बिल्कुल मुखे पका हकु नाम अल्लाह हकुआ मिठो मोहम्मद भी बरहकुआ हकु नाम अल्लाह हकुआ ओ यदुल्लाह फौक ऐदीहिम ॾिसो हाय यदुल्लाह फौक ऐदीहिम ॾिसो इहो मोहब्बत जो तमरकुआ इहो मोहब्बत जो तमरकुआ हकु नाम अल्लाह हकुआ हकु नाम अल्लाह हकुआ ओ फाइनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह ओ फाइनमा तुवल्लू फसम वजहुल्लाह इहो वहदत जो तवरकुआ इहो वहदत जो तवरकुआ हकु नाम अल्लाह हकुआ हकु नाम अल्लाह हकुआ आय अहद अहमद मोहम्मद महमूद हामिद ओ अहद अहमद मोहम्मद महमूद हामिद चवे हामिद ही कोई सबकुआ चवे हामिद ही कोई सबकुआ हकु नाम अल्लाह हकुआ मिठो मोहम्मद भी बरहकुआ मिठो मोहम्मद भी बरहकुआ हकु नाम अल्लाह हकुआ हकु नाम अल्लाह हकुआ हक हक बराबर